मोहम्मद ख़ान ने चयो तो भाईजान, इंसान जब माली हालात से थोड़ा नीचे आ जाता है तो इंसान परेशान हो जाता है। इसी वजह से मेरी इतनी औकात नहीं रही कि मैं आप बड़े लोगों के साथ कॉल पे बात करूं, और वैसे भी आपके भाई का कर्ज़ा था मेरे ऊपर, तो इसी वजह से मैंने कभी कॉल नहीं की। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां से क़ब्र सलाम क़बूल पे। मां उम्मीद तो क्या तव्हां सब ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, हिन दुनिया में हिकिड़ो अहिड़ो क़ानून आहे जेको क़ानून तव्हांजे हथ में आहे। तव्हां जेको कुझु बर्ताव इंसाननि सां कंदव त तव्हां बि उन बर्ताव लाइ तयारु थी बीहो। चङाई कंदव त चङाई मिलंदी। तव्हां माण्हुनि लाइ आसानियूं पैदा कंदव त तव्हां लाइ रब पाक आसानियूं पैदा कंदो। अगरि तव्हां मुश्किलातूं था पैदा कयो, पर तव्हां बि उन मुश्किलातुनि लाइ तयारु थी बीहो। हिकिड़ो तव्हांखे हक़ीक़ी किस्सो थो ॿुधायां। मुंहिंजो हिकिड़ो माइट हुयो, उहो बलोचिस्तान खां आयो। उहो कराची जॾहिं मूं वटि पहुतो त उन मूंखे ॿुधायो त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे शोरूम वारो, आयो बि आहियां त हल त भला उन वटि 5 मिंट थी अचूं। असां वियासीं उन वटि। उहो उर्दू स्पीकिंग हुयो। हुनजो शोरूम हुयो वॾो। हुन शोरूम ते काफ़ी टाइम कचहरी वचहरी थी, चांहि पीतीसीं, मानी खाधीसीं। शोरूम वारे हिन खां पुछा कयो त मोहम्मद ख़ान किधर है? वो दिखाई नहीं दे रहा है, काफ़ी अरसा हो गया। हिन असांजे माइट ॿुधायोसि त वो तव्हांजे भव खां, तव्हांजे डप खां लिकंदो थो वठे। वो ॾाढो हैरान थियो। हुन चयो, हमारे डर से, हमारे दबदबे से क्यों, हमने क्या किया? तो मुझे माइट उनके बताया तो आपके भाई के पैसे हैं उसके ऊपर, आपके भाई ने उसको कहा कि मैं आपके ऊपर पर्चा कटवाऊंगा, आपको जेल भेजूंगा। अभी उसके पास इतने पैसे हैं नहीं, वो आके आपको पैसे दे। बोला यार कब की बात है? बोला 1 साल हो गया। अभी कहाँ है? तो अभी तो मोहम्मद ख़ान मजदूरी कर रहा है, सिक्योरिटी गार्ड में कहीं काम कर रहा है। शोरूम वालों ॾाढो परेशान थी। ये अमीर बंदा जिसकी इतनी बड़ी गाड़ियाँ होती थी, अभी वो सिक्योरिटी में काम कर रहा है। अभी वो आ सकता है मोहम्मद ख़ान इधर? मुझे माइट ने चयो तो वो आ तो सकता है मेरे भरोसे पे, लेकिन ऐसा ना हो कि आप उसके साथ कोई गलत करें। उन शोरूम वारे उनके चयो आप उसको मंगाएं, मैं उससे बात करता हूँ। हुन जे घुराइण खां पहिरियां उन शोरूम वारे पंहिंजे भाउ ॾे फ़ोन कई। फ़ोन कई, अस्सलाम वालेकुम भाईजान, क्या हाल है, खैरियत है? घर में सब ठीक हैं? भाभी, बच्चे, अम्मी की तबीयत कैसी है? भाई अल्हम्दुलिल्लाह। भाई आपके बच्चे स्कूल जा रहे हैं? घर में सब सेटअप चल रहा है और टाइम पे खाना खा रहे हैं आप? अने जे भाव उन को पूछो, भाई सब खैरियत है, आप ऐसा क्यों पूछ रहे हैं? आपको पता है ना हमारे बाप ने हमको कैसे पाला, हमारे पास कोई मिल्कियत वगैरह थी नहीं। भाईजान बिल्कुल। तो हमारे बाप ने जब लोगों के साथ आसानियाँ पैदा की हैं, फैमिली के साथ आसानियाँ पैदा की, दोस्तों के साथ आसानियाँ पैदा की, तो अल्लाह पाक ने हमारे वालिद साहब के साथ आसानियाँ की। हम बहुत आगे आ चुके हैं। आपको अच्छी नौकरी है, हमारा कारोबार है, हमारा फैक्ट्री है, हमारा शोरूम है, बैंक बैलेंस है, बच्चे अच्छे स्कूल में पढ़ रहे हैं। उन्होंने चयो तो भाई बिल्कुल अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह का लाख लाख शुक्र है। तो भाई अल्लाह का लाख लाख शुक्र ज़बान से बोलने से थोड़ी होता है। आप किसी के साथ आसानियाँ तो पैदा करो। उनके भाव उनके चयो तो भाई मैं समझ नहीं पा रहा हूँ, आप क्या कह रहे हैं? मैंने चयो तो आपके पैसे मोहम्मद ख़ान के ऊपर हैं, आपने उसको पुलिस की धमकी दी है। जो हाँ भाई, मोहम्मद ख़ान के ऊपर बहुत सालों से पैसे हैं, पैसे नहीं दे रहे, तो मैंने पैसे उसको माफ़ कर दिए हैं। अगर आपको पैसे चाहिए तो आप मेरे घर जाएं, अपनी भाभी से मुझे बात करवाएं, मैं उसको कॉल कर देता हूं, आप वहां से पैसे उठाएं। उन्हें चयो तो भाई आप हमारे बड़े हैं, अगर आपने माफ़ किए हैं तो कुछ सोचा होगा। बोला मैंने माफ़ कर दिए, पैसा माफ़ थिया। असांजे माइट जेको आहे त मोहम्मद ख़ान खे फ़ोन कई। मोहम्मद ख़ान आयो, वीचारो ॾाढो मेरो हुयो, सफ़ा मेरो हुयो। थोरो ई कंफ्यूज़ बि हुयो त हाणे जिन्हनि जो कर्ज़ु आहे उन्हनि जे शोरूम ते वेठो आहे, अॻु में ई पुलिस जूं धमकियूं, अॻु में ई FIR जूं धमकियूं, इज़त वारो माण्हू हुयो, ॾाढो परेशान हुयो। मुंहिंजी बि मुलाक़ात हुन सां पहिरियों दफ़ो थी। हिन पुछियो त भाई मोहम्मद ख़ान आप कहाँ हो?
आप यकीन करें मैं आपको पैसे दे दूँगा, आपके भाई के पैसे जो हैं वो दे दूँगा। बोला पैसों की बात नहीं कर रहा हूँ यार, इतने साल हो गए हैं, आप हमारे साथ कारोबार करते थे तो आपको हमारी कभी याद भी नहीं आई, तो आप हमें कभी कॉल करते या किसी खुशी के मौके पे। उन मोहम्मद ख़ान जो मुँह हेठि हुयो, मोहम्मद ख़ान चयो तो भाईजान इंसान जब माली हालात से थोड़ा नीचे आ जाता है तो इंसान परेशान हो जाता है। इसी वजह से मेरी इतनी औकात नहीं रही कि मैं आप बड़े लोगों के साथ कॉल पे बात करूं, और वैसे भी आपके भाई का कर्ज़ा था मेरे ऊपर, तो इसी वजह से मैंने कभी कॉल नहीं की। लेकिन आप इत्मीनान रखें, मैं आपके भाई के पैसे ज़रूर दूंगा। होना चाहिए यार, पैसों को छोड़ो, अभी क्या कर रहा है? सिक्योरिटी गार्ड में नौकरी है, तो कितना तनख्वाह मिलता है? बोले 17-18 हज़ार तनख्वाह मिलता है, ओवर टाइम भी करता हूँ, 20-25 हज़ार आ जाते हैं। तो घर कहाँ है? कराची में। 20-22 लाख की हमेशा गाड़ी होती थी। आप जब गांव जाते थे 50 हज़ार तक तो आप अपने बच्चों के लिए शॉपिंग करते थे। तो आप इतने नीचे आ गए हैं कि अभी ये 20-25 हज़ार से ये घर कैसे चल रहा है? बोले अल्लाह का साथ है और किसी का नहीं। उन शोरूम वारे हिन खे मानी जी सलाह कई, मानी घुराई, मानी भी खाधई। उन पंहिंजे टेबल जे दराज़ मां हिकिड़ो चेक बुक कढियो, हिन खे 5 लाख रुपए जो चेक ॾिनई त तूं वञी पंहिंजो सेटअप कर। हिकिड़ी गाॾी जेका ॿाहिरि बीठी आहे उहा मां 22 लाख में वठी आयो आहियां, ऐं इहा गाॾी तव्हां 22 लाख में खणो वञी वापारु कयो। तव्हांखे जॾहिं बि पैसा थींदा वञनि तव्हां मूंखे ॾींदा वञो ऐं कारोबार कयो। भाई अल्लाह ने हमको इतना दिया है कि हमारी 7 पुश्तें बैठ के खाएं, उन पैसों को ख़त्म नहीं कर सकते। तो अल्लाह ने दिया है, हम भी अल्लाह के मखलूक पे थोड़ा ख़र्चा करेंगे, कोई गरीब थोड़ी हो जाएंगे। आप हमारे दोस्त हैं, आपने हमारे साथ कारोबार किया है कि आपके ऊपर अभी बुरा वक्त चल रहा है, तो हमारा फ़र्ज़ है कि हम आपकी मदद करें। मोहम्मद ख़ान वेचारो रोई ॾिनो, ॾाढो रुनो, असांजे अखियुनि में पाणी अची वियो। उन चयो त जेको माण्हू सालनि खां वठी 20-25 हज़ार ओवर टाइम ऐं ड्यूटी सां गॾु कमाए थो, उन्हनि जा हालात कहिड़ा हूंदा? जेको सदाईं पंहिंजे वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि ते घुमंदो हुयो, ज़मीनदार हुयो, जो दोस्तनि हुन सां धोखा कया ऐं उहो वीचारो ॾाढो परेशान थी वियो। उन जा पैसा मार्केट में ब्लॉक थी विया ऐं हिन माण्हूअ जे भाउ बि उनखे ॾाढो प्रेशराइज़ कयो त मूंखे पैसा ॾियो। ख़बर बि हुई त हीअ हिकिड़ा ताक़तवर माण्हू आहिनि, मूंखे बदिराए बि सघनि था, मूंखां पैसा बि वठी सघनि था। उन माण्हूअ सां गॾु असां उथियासीं। उन माण्हूअ असांखे सलाह कई त हाणे असां वटि हलो। असां त हुन सां कोन वियासीं। ॾाढी असांखे ख़ुशी थी, मुंहिंजे माइट सां गले मिलियो, ॾाढो शुक्रिया अदा कयईं त तूं माना मुंहिंजी मदद कई। अहिड़नि माण्हुनि वटि अॻु में ई तूं वेठो ऐं न त जे अगरि मां इतफ़ाक़ सां हिननि जे मुंहं पइजी वञा, थी सघे थो मूंखे बदिरां न मूंखे जेल मोकिले छॾीनि हा, मुंहिंजा बच्चा बुख ते मरी वञनि हा। दोस्तो, सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां जेको पोखींदासीं त उहो लुणंदासीं। असां माण्हुनि लाइ आसानियूं पैदा कंदासीं त अलाह पाक असांजे लाइ आसानियूं पैदा कंदो। हिकिड़ो कर्ज़ाई आहे, अगरि तव्हां कर्ज़ाई खे प्रेशरवाइज़ कयो था, कर्ज़ाई भॼी वञी किथे लिके थो, कर्ज़ु केरु ॾींदो? तव्हांजो दबदबो बि आहे, ताबो करे उनखे बदिराए बि सघो था। कर्ज़ु कीअं मिलंदो? मेन मसइलो आहे कर्ज़ु मिलण जो। तव्हांखे सॼी दुनिया जा माण्हू सुञाणनि था, तव्हां ताक़तवर बि आहियो। अॻिलो थोरो घटि आहे, छो जो कर्ज़ाई आहे, ॻाल्हाए न सघंदो। पर हाणे अगरि तव्हांखे कर्ज़ु खपे त तव्हां उन सां थोरी नरमी कयो, उनजी सपोर्ट कयो। अगरि सपोर्ट नथा करे सघो त उन ते प्रेशरवाइज़ न कयो त मार्केट में घुमे फिरे, पंहिंजो हथु पेर हणे, कुझु न कुझु किथां न किथां करे ईंदो। अगरि असां उनखे भॼाए छॾींदासीं, असां उनखे प्रेशरवाइज़ कंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उहो भॼी वेंदो। अलाह पाक जे मख़लूक सां तव्हां आसानियूं पैदा कंदव, अलाह तव्हां सां आसानियूं पैदा कंदो रहंदो। तव्हां उन जे लाइ मुश्किलात पैदा कंदव त तव्हांजे लाइ मुश्किलात पैदा थींदा रहंदा। तव्हां हिकिड़े मुश्किल मां निकिरी ॿिए मुश्किल में फासी पवंदव। काफ़ी अरसे खां पोइ उहो माइट मूंसां मिलियो, मां उनखां पुछा कई त मोहम्मद ख़ान जो कीअं सिस्टम हले थो। चए पियो त मोहम्मद ख़ान अॼु उन साॻे शोरूम ते वेठो आहे, डेली हिकु गाॾी 2 गाॾियुनि जो वापारु करे पंहिंजो सुठो गुज़र सफ़र करे थो। ऐं उन शोरूम वारे पंहिंजी हिकिड़ी जॻह ॾिनी अथसि, जेको तमामु सुठो घरु आहे, बंगलो आहे, उन ॾेई छॾियो अथसि त तव्हां हिते रहो, पंहिंजी फैमिली हिते रहायो ऐं हिते तव्हांखे वेझो बि पवंदो ऐं हीउ शोरूम तव्हांजे बि लिया। हाणे चवे पियो त शोरूम जी हिकिड़ी चाबी जेका आहे त उन मोहम्मद ख़ान वटि आहे, उन जूं ऑफिसूं ठहियल आहिनि, अंदरि उन में चैम्बर ठहियलु आहे, त हिकिड़ो चैम्बर मोहम्मद ख़ान जे बि लिया। उन जा पंहिंजा कस्टमर ईंदा आहिनि, हू पंहिंजे पेरनि ते बीहिजी वियो आहे। ईअं महसूसु थींदो आहे त ॼण उन शोरूम वारे जो हू सॻो भाउ आहे। हीअ दुनियादारी आहे, एतमाद खां सवाइ त इंसान वटि ॿियो रस्तो ई कोन्हे।
मेन मौज़ू माण्हुनि जे लाइ आसानियूं पैदा कयो। अगरि मुंहिंजो चैनल तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे चैनल खे फॉलो कयो त जीअं मुंहिंजा अपलोड थियल वीडियो तव्हां ताईं जल्द मां जल्द पहुची सघनि। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।